नाज़रीन, तहरीक इंसाफ सरबराह ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान औरत जज लाइ चयल लफ़्ज़नि ते अफ़सोस जो इज़हार करे छॾियो आहे। पीटीआई सरबराह इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में पंहिंजो जवाब जमा करे छॾियो आहे। इमरान खान पंहिंजे जवाब में चयो आहे त औरत जज लाइ अदा कयल लफ़्ज़नि ते अफ़सोस आहे। मुंहिंजो मक़सदु औरत जज जी दिल आज़ारी करणु न हो। हाई कोर्ट ऐं उन जे मातहत अदालतुनि जे जजनि लाइ मूं वटि एहतराम आहे। इमरान खान वधीक चयो आहे त अदालत खे यकीन ॾियारियां थो त आईंदा अहिड़नि मामलनि में एहतियात खां कमु वठंदुसि। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ई ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त तहरीक इंसाफ सरबराह ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान औरत जज लाइ चयल लफ़्ज़नि ते अफ़सोस जो इज़हार करे छॾियो आहे। पीटीआई सरबराह इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में पंहिंजो जवाब जमा करे छॾियो आहे। इमरान खान पंहिंजे जवाब में चयो आहे त औरत जज लाइ अदा कयल लफ़्ज़नि ते अफ़सोस आहे। मुंहिंजो मक़सदु औरत जज जी दिल आज़ारी करणु न हो। हाई कोर्ट ऐं उन जी मातहत अदालतुनि जे जजनि लाइ मूं वटि एहतराम आहे। इमरान खान चयो आहे त अदालत खे यकीन ॾियारियां थो त आईंदा अहिड़नि मामलनि में एहतियात खां कमु वठंदुसि।